पंहिंजा वेठा मुंहिंजी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे फ्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु वॾी अपडेट अची चुकी आहे, बिग अपडेट अची चुकी आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि। हाणे भले साईं जे विच में अचण जे करे रुंडे जे लाइ मुसीबत थी वई आहे, छो त हाणे जो ॻाल्हियूं थींदियूं इन में भलो साईं ॾींदो चाकर खान रुंडे खे इहो चई छॾियो। हाणे रुंडे ऐं रुंडे जा पुटनि जी परेशानी वधी वई, छो त हाणे भले साईं ते कूड़ कीअं हणनि त इहो खून जेको आहे क़ासिम कयो आहे, असां वलो जो खून नाहे कयो या कंहिं ॿिए नाहे कयो, कीअं गवाही ॾियनि। खून त पाण कयूं वेठा आहिनि। हाणे को न को इहो रुंडो ट्रिक खेॾंदो भले साईं खां बचाइण जे चकर में, या भलो साईं कूड़ो खणंदो या नई ट्रिक खेॾंदो, कंहिं न कंहिं तरीक़े सां को गेम खेॾंदो जंहिं मां पाण खे बचाइण जी पूरी कोशिशि कंदो। अगरि हाणे बयानु मटे वियो त चाकर खान चवंदो पोइ इहे क़ातिल आहिनि, क़ासिम क़ातिल न आहे। अॻे ई को न को हाणे चकर खेॾण वारो आहे हीउ रुंडो। ऐं हुन सां गॾोगॾु दोस्तो हाणे सिकू इन इंतज़ार में आहे त क़ातिल ज़ाहिर थिए त उन खे मां पूरो कयां, इन खे गुस्सो घणो आहे। क़ातिल एॾो आसानी सां ज़ाहिर थींदो कोन, ऐं बाक़ी हाणे तमामु जल्द जेको आहे रुंडे जे लाइ वॾी मुसीबत अचण वारी आहे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।